बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइन। जैकबाबाद में एसएसपी जे रवैये सबब डीएसपी सिटी समेत 4 ऑफिसर मोकल ते रवाना। एसएसपी जैकबाबाद शुमाइल रियाज़ पारां एसएचओ सदर मंजूर डोमकी जी वर्दी फाड़े खेसि मुअत्तल करे हटाइण ऐं मुख़्तलिफ़ पुलिस ऑफिसर सां इंतहाई ख़राब रवैयो रखण ऐं बदअख़लाक़ी सां पेश अचण बाद डीएसपी सिटी इकबाल शेख, एसएचओ सिविलियन असगर जरवार, एसएचओ मोहम्मद इश्तियाक पठान ऐं एसएचओ ज़ुल्फ़िकार लाशारी 4 छॾे मोकल ते रवाना थी विया। पुलिस ज़रियनि मूजिब एसएसपी शुमाइल रियाज़ मलिक जे अहिड़े रवैये सबब पुलिस ऑफिसर मायूसी जो शिकार आहिनि, जंहिं सबब फौरी तौर मथे ज़िक्र कयल ऑफिसर समेत केतिरा ई ऑफिसर 4 छॾे मोकल ते रवाना थी विया। सकरंड में हाउ ॾारींदड़ वाक़ियो, बाहि लॻण सबब 2 मासूम नियाणियुनि समेत 3 ॼणा सड़ी फौत। मजीद कीरियो जे ॻोठ रहमू कीरियो में 10 घरनि खे बाहि लॻी वई, जंहिं सबब 5 वरनि जी लछमा, 6 वरनि जी लक्ष्मी ऐं 35 वरनि जो कृष्ण बागड़ी सड़ी फौत थी विया। जॾहिं त वाक़े में 3 मेंहियूं ऐं 5 एकड़ कणक पिणु सड़ी वई। इत्तला ते सकरंड मां फायर ब्रिगेड अमलो पहुतो। बाहि जी शिद्दत ऐं हवा सबब अमलो बाहि विसाए न सघियो, जंहिं सबब 2 मासूम नींगरनि समेत 3 ॼणनि जे फौत थियण समेत ॿियो नुक़सान थियो, जंहिं बाद इलाइक़े जी हवा सोगवार थी वई। जैकबाबाद में एलएस इफ्तिखार तहीम जी ॾाढ मुड़सी, 5 ॾींहनि खां ख़राब लाइन ठाहिण खां इनकार। फैमिली लाइन पाड़े में रॉयल कॉलेज भरिसां पीर बुखारी फीडर जे ट्रांसफार्म जो हिकु फैज़ गुज़िरियल 5 ॾींहनि खां ख़राब आहे। इलाइक़े वासियुनि पारां एलएस इफ्तिखार तहीम खे शिकायत करण बावजूद 5 ॾींहनि ताईं ट्रांसफार्म जो मामूली फॉल्ट न कढियो वियो। एक्सीएन खे शिकायत बावजूद लाइन सुप्रिटेंडेंट इफ्तिखार तहीम ट्रांसफार्मर दुरुस्त करण खां ठिप जवाब ॾेई छॾियो। इलाइक़े वासियुनि मूजिब असांजो फीडर 0 लोड शेडिंग ते आहे, 100 सैकड़ो बिल अदा कंदा आहियूं, तंहिं बावजूद एलएस ट्रांसफार्मर दुरुस्त करण लाइ रिश्वत तलब करे रहियो आहे ऐं चवे पियो त लाइन डायरेक्ट लॻाए छॾियो। अहिड़ी शिकायत एक्सीएन खे बि कईसीं, तंहिं बावजूद मसइलो हल न कयो वियो। हुननि सेप्को चीफ सखर खां घुर कई त करप्ट एलएस इफ्तिखार तहीम ख़िलाफ़ कार्रवाई करे सार्फिन जो मसइलो हल कयो वञे। जैकबाबाद जी सिविल अस्पताल में इलाज न थियण सबब नींगर फौत। कुरेजा पुलवासी वकार अली वल्द अली गुल उमरानी खे वारिस तबियत ख़राब थियण ते सिविल अस्पताल खणाए आया, जिते डॉक्टर्स पारां तवज्जो न ॾियण सबब नींगर फौत थी वियो। वारिसनि मूजिब नींगर जे फौत थियण बाद असांखे सरकारी एम्बुलेंस बि नाहे ॾिनी वई, जंहिं सबब नींगर जो लाश मोटरसाइकिल ते खणी रवाना थिया आहियूं। जैकबाबाद में 1.5 महीनो अॻु मसवाड़ी घर में पुरस्रार तौर फौत थियल नौजवान जे वारिसनि ख़िलाफ़ घर मालिक जो एहतजाज। एयरपोर्ट थाने जे हद सुमरा शाख में मसवाड़ी घर में रहंदड़ शाबान चांडियो जे पुरस्रार नमूने फौत थियण बाद संदसि वारिस जलाल चांडियो, अब्दुल करीम चांडियो ऐं सखी चांडियो पारां घर मालिक निसार अहमद चांडियो खे ब्लैकमेल करण ख़िलाफ़ घर मालिक पंहिंजी पोढ़ी अमर सां एहतजाज कंदे दायो आहे त नौजवान शाबान चांडियो जो क़तल केस पिणु दाख़िल आहे, जंहिंमें संदसि ज़ाल हूरा ऐं उनजे चाहींदड़ हाकिम भंगर जा नाला आहिनि। तंहिं बावजूद असांखे ब्लैकमेल कयो पियो वञे, जॾहिं त हफ़्तो अॻु हाकिम भंगर मथां फ़ैसिले में 55 लख चटी रखी वई आहे। मूंखां 12 लख घुरिया पिया वञनि। पुलिस जांच करे तहफ़ुज़ फराहम कंदे ब्लैकमेलर्स ख़िलाफ़ कार्रवाई खे अमल में आणे। करीम बचमाण सुञातल चोर ॻोठाणे जे घर में घिड़ी मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान चोराए फरार। गफ़ार लाड़े भरिसां ॻोठ खूह में चोर ॻोठाणे इस्माइल बिरोही जे घर मां मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान चोराए फरार थी विया। पुलिस इत्तला बावजूद को बूटो न ॿारे सघी। खान सईदाबाद वेझो ट्रेन जो टक्कर लॻण सबब नींगरी फौत। ॻोठ इमाम अली दल वटि ट्रेन जो टक्कर लॻण सबब 5 वरनि जी मासूम नींगरी इंद्रिया कोहली फौत थी वई। नींगरी रेलवे ट्रैक भरिसां रांदि खेॾी रही हुई त ओचितो ट्रेन अची वई ऐं टक्कर लॻण सबब फौत थी वई। सेवन शरीफ में दरगाह लाल कलंदर शहबाज भरिसां आलम पाक वटि अणसुञातल लाश हथ। सोशल मीडिया ते ख़बरूं हलण बाद लावारिस लाश जी इंतज़ामिया मालिकी करे वरिती। पुलिस पहुची लाश सियाण अस्पताल मुंतकिल करे छॾियो। पुलिस मूजिब फोती जे वारिसनि जी ॻोल्हा करे रहिया आहियूं। कनकोट में धाड़ेलनि पारां 2 पोरेतनि जे वारिसनि खे फ़ोन, 3 लख भुंग तलब। कुछ ॾींहं अॻु नलका ठाहिण लाइ वियल मिस्त्री मोहम्मद मीरानी ऐं नसरुल्ला मीरानी कच्चे मां अगवा थी विया हुआ, जंहिंजी बाज़ियाबी लाइ धाड़ेलनि फ़ोन वसीले मुग़वी पोरेतनि जे वारिसनि खां 3 लख रुपया भुंग तलब करे वरितो आहे ऐं रक़म न ॾियण जी सूरत में खेनि क़तल करण जी धमकी ॾिनी आहे। ख़ैरपुर नाथन शाह में लाइव स्टॉक पारां ग़लति इलाज करण सबब 39 बकरियूं मरी वयूं। अदालत में दरख़्वास्त ते ॿुधणी। ख़ैरपुर नाथन शाह में ॻोठ रूहुल गाॾही वासी अली मोहम्मद गाॾही सेशन कोर्ट दादू में दरख़्वास्त दाख़िल कराईंदे ॼाणायो आहे त मुंहिंजे माल में बीमारी हुई, जंहिंजो इलाज लाॻापियल खाते जे अमलदारनि सज्जाद गाॾही ऐं अनवर बुल्लो खे ॾिनो, जंहिं चयो त तव्हां डेप्यूटी डायरेक्टर लाइव स्टॉक अब्दुल्ला जमाली सां मिलो, जंहिं बाद हू टीम समेत ॻोठ पहुचंदा ऐं 28 मार्च ते टीम ॻोठ पहुची 50 बकरियुनि खे इंजेक्शन्स लॻायूं, जंहिं दौरान बकरियुनि खां वात ऐं नक मां रत हलणु शुरू थी वई ऐं बकरियूं मरी वयूं ऐं अमलो परेशान थी फ़रार थी वियो, जॾहिं त अदालत ॿुधणी 16 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी आहे। घोटकी जे कच्चे आल इलाइक़े में चाचड़ बिरादरी जी 2 धुरनि में झेड़ो। हिक ई धुर जा 7 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ जाम जाफ़र चाचड़ में ज़मीन जे मामले तां थियल झेड़े में लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबब हिक ई धुर जा 7 ॼणा ज़मान चाचड़, हामिद चाचड़, अमीन चाचड़, फज़ल रहमान चाचड़, हिदायतुल्ला चाचड़ ऐं साहिब ॾिनो चाचड़ ज़ख़्मी थी पिया, जिन मां 3 ॼणनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे।
ट्रिगड़ी में मीरपुर खास रोड ते बिन शहज़ोर गार्डन जो टक्कर, बजना जख्मी। सोनेरी स्टाफ वटि थियल हादसे के नतीजे में मीर खान ऐं हाथीराम जख्मी थी पिया, जन खे तालका अस्पताल ट्रिगड़ी आंदो वियो, जितां हिकु ॼणे खे हैदराबाद मुंतकिल कयो वियो। जुडो भरसां ॻोठ में बासर 4 एकड़ कणक जे देरे खे बाह ॾेई छॾी, कणक सड़ी रख। ॻोठ चौधरी असलम आराई में बासरनि 4 एकड़ कणक जे देरे खे बाह ॾेई साड़े छॾियो, जंहिं ख़िलाफ़ मुतासिरनि ज़मींदार चौधरी अफ़ज़ल आराई ऐं असगर आराई जी अॻवानी में एहतजाज कयो। हुननि इल्ज़ाम लॻाईंदे चयो त पोढे टिंगड़ी ऐं संदसि पुटु मीर टिंगड़ी असांजे 4 एकड़ कणक जे देरे खे बाह ॾेई साड़े छॾियो आहे। घुर करियूं था त संदनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। कश्मीर में चाबी चोरनि जो आज़ार, ॾींहुं ॾिठे जो नई मोटरसाइकिल चोरी, CCTV फुटेज हथ। कश्मीर में चाबी चोर मुंशी सनाउल्ला खालदी जी मोटरसाइकिल 2021 मॉडल काहे फरार थी विया। मुतासिर सनाउल्ला खालदी मूजिब डॉक्टर मोहम्मद कासिम भट्टी जी अस्पताल ॿाहिरियां मोटरसाइकिल बीहारे ॿारनि जो इलाज करण लाइ वियुसि ऐं वापसि अचण ते मोटरसाइकिल कोन हो। CCTV फुटेज हथ करे SHO कश्मीर इक़्तिदार जतोई खे ॾिना आहिनि। 3 ॾींहं गुज़रण बावजूद मोटरसाइकिल वापसि न थी सघियो आहे। ट्रिगड़ी में गैर कानूनी हाउसिंग स्कीम्स खिलाफ AC जी कार्रवाई, 5 स्कीम्स सील। AC ट्रिगड़ी जामंदास ऐं मुख्तियार खां ट्रिगड़ी जिब्रान खोसो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कमिश्नर मीरपुर ख़ास ऐं डेप्यूटी कमिश्नर जी हिदायतुनि ते ट्रिगड़ी ऐं भरपासे में अवाम खे सब्ज़ बाग ॾेखारे फुरींदड़ 26 गैर कानूनी हाउसिंग स्कीम्स मां 5 हाउसिंग स्कीम्स खिलाफ़ कार्रवाई कंदे सील करे छॾियो आहे ऐं ॿिए मरहले में वधीक स्कीम्स खिलाफ़ भी कार्रवाई अमल में आंदी वेंदी। जुडो में थरपारकर जे ॻोठ खाड़क मां अगवा थियल न्याणियुनि जे वालिद जो एहतजाज। कलोई जे ॻोठ खाड़क वासी पीरसन पोरियत रमज़ान खोसो पंहिंजी 2 न्याणियुनि बख्तां ऐं जन्नत सां गॾिजी एहतजाज कंदे चयो आहे त 24 मार्च ते जाबदारनि दोस्त मोहम्मद उर्फ मिठू, कुतुबुद्दीन ऐं अली खान खोसो मुंहिंजी न्याणियुनि खे ज़बरदस्ती अगवा करे मुंहिंजे ख़िलाफ़ ज़िना जो कूड़ो बयानु ॾियारियो। एडिशनल IG हैदराबाद वटि न्याणियुनि खे साण करे पहुतुसि, जंहिं SSP थरपारकर खां रिपोर्ट तलब कई, पर पुलिस जाबदारनि जी वांगार वहंदे अञा ताईं असांखां को बि बयानु नाहे वरितो। संदनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। टंडो मोहम्मद खान में सिविल सोसाइटी जे शहरियुनि जो पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज। मुज़ाहिरीन इम्तियाज़ शाह, शाहिद रखड़ो ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब टंडो मोहम्मद खान आॾो एहतजाज कयो। अॻवाननि जो चवणु हो त टंडो मोहम्मद खान पुलिस ॾोहारी क़िस्म जे माण्हुनि खे गिरफ़्तार करण बजाए ग़रीब पोरियतनि खे गिरफ़्तार करे कूड़नि केसनि में फसाए रही आहे। पुलिस पोरे ड्राइवर जुनेद सियाल खे गिरफ़्तार करे संदसि मथां कूड़ो केस दाख़िल कयो आहे। खेसि आज़ादु करे केस ख़तमु कयो वञे। बडाणी में पीरसन के रोलू कुत्तन ॾाढे ज़ख्मी करे छॾियो। शहीद पकेट ॻोठ रहमान भुट्टो वासी 70 वरियनि जे पीरसन मोहम्मद कासिम भुट्टो दाहींदे चयो आहे त मूंखे कुत्तन ॾाढे ज़ख्मी कयो आहे, जंहिंजी वैक्सीन न पई मिले। हुन चयो त सेक्रेटरी अज़हर अली मीरानी खे बि रोलू कुत्तन बाबति इत्तला ॾिनो, पर हुन का बि कार्रवाई नाहे कई। हुन अपील कई त मूंखे वैक्सीन ॾिनी वञे। पंगरियो में ज़रई पाणी जी खोट ऐं डायरेक्टर सीडा ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतजाज। आबादगारनि बशीर अहमद खोसो, मियां बशीर अहमद कंबो, असगर आराई ऐं ॿियनि जी अॻवानी में पाणी जी हथरादू खोट ऐं डायरेक्टर सीडा अमीर ग़ुलाम अली टालपुर ख़िलाफ़ रैली कढी वई। आबादगारनि जो चवणो त डायरेक्टर सीडा अकरम वाह जो पाणी बंदि करे ॿियनि शाखनि खे विकिरो कयो आहे, जंहिं सबबि असां वटि पाणी जी खोट आहे। उन्हनि घुर कई त पाणी खोट ख़तमु करे संदसि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। बडाणी वेझो अणसुञातल चोर दुकाननि जा ताला टोड़े रोक रक़म में सामान चोराए फरार। ॻोठ रही सावण खान चाचड़ में अणसुञातल चोर सहाफ़ी जाम आशिक चाचड़ जे सौटनि जी 3 दुकाननि जा ताला टोड़े रोक रक़म 2 UPS 4 बैटरीज़ 3 सोलर प्लेट्स ऐं ॿियो सामान खणी फरार थी विया। मसू बुरगड़ी में सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी पारां दुकान ड्राहिण दौरान माण्हुनि जो पथराव। ॻोठ बहावल ज़ांवर में सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी पारां गैर कानूनी तौर ठहंदड़ दुकान जो कमु बंदि कराए ड्राहिण दौरान ॻोठाणा पहुता, जन अमलदारनि मथां पथराव शुरू कयो, जंहिं बाद अमलदारनि भॼी जान छॾाई। होॾां ॻोठाणनि सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ख़िलाफ़ अब्दुल नबी ज़ांवर जी अॻवानी में एहतजाज कंदे रोड ब्लॉक कयो। गारो में मुबैना ग़लति इंजेक्शन लॻण सबबि नौजवान माज़ूर थी वियो। ग़लति इंजेक्शन लॻण सबबि नौजवान जानी चांडियो घुमण फिरण खां वहिजी वियो। नौजवान जे वारिसनि मूजिबि डॉक्टर जी ग़फ़लत सबबि नौजवान माज़ूर थी वियो आहे। ठठो में डॉक्टर्स जवाबु ॾिनो आहे, जंहिंखे कराची मुंतकिल कयो आहे। ज़िम्मेवार डॉक्टर ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। घोटकी में गल्ला मंडी जे वापारियुनि जो अमन अमान वारी सूरत हाल ते ॻणती जो इज़हार। वापारियुनि जे सदर ग़ुलाम मोहम्मद मयसर, रवि कुमार, मुकेश कुमार ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त असां सां अमन अमान जे हवाले सां केतिरा ई मसइला आहिनि। असीं आबादगारनि खे रखत ते ॿिज भाणे दवाऊं ॾियूं था, पैसा घुरण ते धमकियूं ॾियनि था, हुकूमत खे लखें रुपया टैक्स ॾियूं था। मसइला हल न थिया त एहतजाज कंदासीं। मटियारी मीडिया हाउस पारां बज़्म निगार अदब पाकिस्तान जे उहिदेदारनि ऐं शाइरनि जे मान में आजियाणो। तक़रीब जी सदारत क़ौमी शाइर डॉक्टर जावेद मंज़र ऐं ग़ज़ल नज़म जी आलमी शोहरत याफ़्ता शाइरा गुलनार आफ़रीन कई, जॾहिं त कारवान अदब सिंध जे चेयरमैन पीर ग़ुलाम मुजद्दिद सरंदी ऐं बज़्म निगार अदब पाकिस्तान जो सखावत अली नादिर एज़ाज़ी महिमान हुआ। तक़रीब में शाइरनि सहर रूमानी, अफरोज़ रिज़वी, नाहिद अज़मी, वाहिद राज़ी, नादिर इक़बाल रिज़वी, हुमा उज़मा, शाहिदा उरूज, मक़सूद काज़ी ऐं ॿियनि नाले वारनि शाइरनि शिरकत कई। सीता रोड भरिसां पुराणे तकरार तां हथियार बंदनि जो ॻोठ ते हमिलो, घरनि खे बाहियूं,
गोट बुढ़ो चावाण में हथियारबंदनि घरनि ते छिती फायरिंग कंदे गोट खे बाहि ॾेई छॾी। वाक़े में हिकु औरत ऐं 3 ढगियूं ज़ख़्मी थी पयूं। घरनि में पियल लखें रुपयनि जो सामान सड़ी वियो। ॻोठाणनि हाजी गुलशेर चावाण, यासीन दरवेश ऐं ॿियनि जो चवणु हो त हथियारबंदनि गोट ते हमिलो करे जानी माली नुक़सान पहुचायो आहे। तहफ़ुज़ फ़राहम करे संदनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ऐं काज़ी अहमद में हायर सेकेंडरी स्कूल में कीमती वण वढजण लगा। अहिड़े अमल ख़िलाफ़ सियासी समाजी माण्हुनि ने बेला बचाओ कमेटी जे अॻवाननि जान मोहम्मद कलियार, सदाम मरी, बशीर जोखियो ॿियनि एहतजाज कंदे चयो त शहर जे माण्हुनि जी शिकायत जी आड़ में स्कूल इंतज़ामिया कीमती ऐं वॾा वण कटराए ज़ुल्म करे रही आहे। एसी वण छांगण जो चयो त स्कूल इंतज़ामिया वण ई वढाए छॾिया। हिन वक़्त जूं हेडलाइंस वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।